नाज़िन शहदादकोट जो सहाफ़ी गमर खान बिरोई गुज़रियल 12 सालन खां जेरे जे कैंसर वारी बीमारी में मुब्तला थी वियो आहे। हुन हुकूमत ऐं सरहदी वारनि खां इलाज में मदद जी अपील कई आहे। अधिक तफ़सील ॾिसूं था साजिद करल जी हिन रिपोर्ट में। असीं शहदादकोट वेझो कमराणी ॻोठ में सहाफ़ी गमर खान बिरोई जे घर में मौजूद आहियूं, जेको गुज़रियल केतिरे ई अरसे खां जिगर जी बीमारी में मुब्तला आहे ऐं हींअर कंहिं जेको आहे इलाज में मदद लाइ कंहिं मसीहा जो मुंतज़िर आहे। इन हवाले सां सहाफ़ी गमर खान सां ऐं उन जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असल में मूंखे 8-10 साल इन मर्ज़ में मुब्तला आहियुमि, जेरे जे मर्ज़ में मुब्तला आहियुमि, पर उन्हनि डॉक्टरनि जॾहिं उन महिल टेस्टूं पिया कनि त इलाज मूंखे ॾियनि पिया, बाबा हे इलाज खा, अला ख़ैर कंदो। पर मक़सदु हाणे महीनो ॾेढ थियो आहे, मां वियुमि इस्लामाबाद, हुननि चयईं बाबा तोखे जेरे में कैंसर लॻल आहे, तबियत तुंहिंजो ख़राबु आहे, महिरबानी करे जल्दी पंहिंजो इहो ऑपरेशन कराए, को डोनर ॾिस, उन को जेरो वठी पंहिंजो जेरो मटाए, न त तोखे कैंसर आहे उहो ख़तमु थींदो, जिस्म में फैलिजी वेंदो, तक़रीबन महीने खण में कमु हेॾे होॾे थी थो वञे। मतिलबु पोइ मां इस्लामाबाद खां हुननि खे चयो मां हिकिड़ो सहाफ़ी आहियां, मां वटि एतिरो वसीयत न आहे जो मां 50-60 लख 65 लख भरियां। उन्हनि चयो बाबा तूं सहाफ़ी तोसां असां रिआयत कंदासीं, पर मक़सदु छा आहे त तूं कुझु पैसा ठाहे अचु, असां तुंहिंजो ऑपरेशन कयूं, डोनर बि वठी आहे। चाचे खे 12 साल हिन बीमारी में मतिलबु आहे। असांजे चाचे जो गमर खान सीनियर सहाफ़ी आहे। असां शहर वारनि खे MPA में जेका बि असांजा शहर जा मौजूदु माण्हू असां इन्हनि खे मदद जी अपील कयूं था। असां वटि जेको बि ख़र्चो हो असां चाचे जे मथां ख़र्च करे वेठासीं। हाणे असां वटि कुझु बि कोन्हे, अलाह खां सवाइ जेको थी सघे MPA में आहिनि त उहे असांजे चाचे जी मदद कनि, इन जे जेरे जो पेवंदगारी थिए, इन जो हयाती बचाए सघनि।